अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो थर जो ऐलान। चेलार खां रिपोर्ट कई आहे थर जो ऐलान जे रिपोर्टर सागर कासम यूसुफानी। चेलार वेझो ॻोठ अकलियूं जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मास्तर न अचण करे बंदि। ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह। स्कूल चेयरमैन हुन वधीक इहो पिणु चयो आहे त असांजे पाड़े जूं 2 स्कूलूं सियासी टारगेट करे बंदि करायूं वयूं आहिनि। उन्हनि वधीक चयो त गवर्नमेंट प्राइमरी मेन स्कूल अकलियूं अञा ताईं बंदि आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मेंद्रो पाड़ो जंहिंमें उस्ताद सियासी माण्हुनि जो दाख़िलो हुजण करे तइलीम सां लाॻापियल ऑफिसर कार्रवाई करण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि चयो त पहिरीं SMC फंड बंदि करायो। उन ख़िलाफ़ हैदराबाद हाई कोर्ट बि थियल आहे। उन्हनि तइलीम सां लाॻापियल ऑफिसरनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त घोसड़ो उस्ताद खे स्कूल अचण ते पाबंद बणायो वञे या असांखे ॿियो उस्ताद ॾिनो वञे। वधीक ॾिसंदा थर जो ऐलान चेलार जे रिपोर्टर सागर कासम यूसुफानी जी ही रिपोर्ट। मसलो कहिड़ो आहे? साईं इहो मसइलो इहो आहे त हीअ GBBS मेंद्रो पाड़ो अकलियों प्राइमरी स्कूल आहे। हिन में बायोमेट्रिक आहे खिज़र अहमद जो, जेको बिल्कुलु स्कूल अचण जे लाइ तयारु कोन आहे। असांजी एला इदारनि ऐं एजुकेशन अफ़सरनि खां अपील आहे त महिरबानी करे हिन खे टीचर खे पाबंद कयो वञे, हीअ स्कूल में अचे, न त असांखे ॿियो को टीचर ॾिनो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन स्कूल खे मुसलसल इन पाड़े में 2 स्कूल आहिनि, मुसलसल इन पाड़े खे टारगेट कयो वियो आहे, पोइ सियासी टारगेट कयो वियो आहे या अमले जी मिली भगत आहे या छा चकर आहे। छो त ॿिन्ही स्कूलनि में हिकिड़ी मेन स्कूल अकलियों आहे जेको 1947 में खुली आहे, उहो बि बंदि आहे सफ़ा। ऐं हीअ जेका 1995 में खुली आहे, पहिरीं ब्रांच हुई, पोइ मेन स्कूल ते सुठी पढ़ाई हुई, लेकिन हुनखां पोइ हिनखे बि टारगेट करे हिन जा टीचर बदिली कया विया। पोइ मर्ज पॉलिसी जे तहत हिनखे बंदि कयो वियो, हुनजो SMC फंड रोकियो वियो। उनखां पोइ असीं हिननि एला अफ़सरनि खे अॻियां जाम दाहिया आहियूं, डायरेक्टर खे दरख़्वास्त ॾिनो, ॿियो टियों को बि खड़तेल न निकितो। हींअर असांजी अपील आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी चीफ आसम मुनीर सां त महिरबानी करे हिन जो एक्शन वरितो वञे ऐं हीअ जेको असांजे ॿारनि सां जेको ज़ुल्म कयो पियो वञे ऐं तालीम खां असांखे महरूम रखियो पियो वञे, इहो असांजो हक़ ॾिनो वञे ऐं असांजे ॿारनि खे तालीम ॾियण लाइ असांजे स्कूल में टीचर मुक़ररु करायो वञे। ऐं इहो मीडिया खे असांजी जेको अपील आहे त महिरबानी करे हिनखे अॻिते जेसि ताईं आला ऐवाननि ताईं असांजो आवाज़ु पहुचाई ऐं हिननि अहिड़ा जेको घोसड़ू टीचर हिननि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। अहिड़ा कई आहिनि थर पारकर में जेको बिल्कुलु स्कूल अचण जे लाइ तयारु कोन आहिनि, पर पघार खणनि पिया असांजी टैक्स जे पैसे सां। त महिरबानी करे जेको आहे त मीडिया खे वरी बि अपील कयूं था त हिनखे हाईलाइट कयो वञे ऐं असांजो मसइलो हल कयो वञे। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहंदा थर जो ऐलान फेसबुक पेज।